नाज़िन खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे वाक़ई दादू मां ख़बर ॾी त दादू में गैस लीकेज सबबि 3 घर भातियुनि जे सड़ी फोत थियण वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अव्हांखे आम ख़बर ॾी त दादू में गैस लीकेज सबबि 3 घर भातियुनि जे सड़ी फोत थियण वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अदालत गैस अमलदारनि ज़ोनल मैनेजर कमरदीन सुरहियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त फ़रियादनि ऐं जवाबदारनि में जहिड़ो थियो पियो लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो बि लाहे ॾिनो। अव्हांखे इहो ॿुधायूं त गैस अमलदारनि जी दरख़्वास्त ते मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। दादू में गैस लीकेज सबबि 3 घर भातियुनि जे सड़ी फोत थियण वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त अदालत गैस अमलदारनि ज़ोनल मैनेजर कमरदीन ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। गैस अमलदारनि जी दरख़्वास्त ते मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त फ़रियादनि ऐं जवाबदारनि में जहिड़ो थी पियो लतुनि ऐं मुकुनि जो हिक ॿिए मथां वसकारो लाहे ॾिनो, पुलिस खेनि छॾाए वरितो आहे। दादू मां ख़बर ॾियूं त दादू में गैस लीकेज सबबि 3 घर भातियुनि जे सड़ी फोत थियण वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त अदालत गैस अमलदारनि ज़ोनल मैनेजर कमरदीन ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। फ़रियादनि ऐं जवाबदारनि में जहिड़ो थी पियो हिक ॿिए मथां मुकनि ऐं लतुनि जो वसकारो लाहे ॾिनो, पुलिस खेनि छॾाए वरितो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त गैस अमलदारनि जी दरख़्वास्त ते मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। दादू में गैस लीकेज सबबि 3 घर भातियुनि जे सड़ी फोत थियण वारे केस में जवाबदारनि जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त अदालत गैस अमलदारनि ज़ोनल मैनेजर कमरदीन ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। फ़रियादनि ऐं जवाबदारनि में जहिड़ो थी पियो हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाहे ॾिनो, पुलिस खेनि छॾाए वरितो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त गैस अमलदारनि जी दरख़्वास्त ते मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।